टिकटॉकर जुनैद जानी जी माओ जीतू जमाली खां माफ़ी छो वरिती। टिकटॉकर जुनैद जानी हिन वक़्त जेल में आहे। मथस फराड पीका एक्ट तहत समेत मुख़्तलिफ़ केस आहिनि। जुनैद जानी जो गिरफ़्तारी खां अॻु जीतू जमाली सां सोशल मीडिया ते बयानबाज़ी ऐं इल्ज़ाम बाज़ी ते ॿधल हिकु दंगल थियो हो। जीतू जमाली दादू जे ए सेक्शन थाणे ते जुनैद जानी ख़िलाफ़ पीका एक्ट तहत FIR दाख़िल कराई हुई। जुनैद जानी शिकारपुर जे नौजवान सबूर मेमन तरफ़ां दाख़िल करायल केस में जेल भोगे रहियो आहे। लॻे ईअं थो त जुनैद जानी ऐं सबूर विच में मामला ठीक थियण वञनि पिया। जुनैद जानी खे ख़बर आहे त जेकॾहिं हू सबूर ऐं ॿियनि माण्हुनि तरफ़ां दाख़िल करायल केसनि मां ज़मानत ते आज़ाद थी बि वियो त वरी जीतू जे केस में सखर मां खेसि FIA हैदराबाद हवाले थी वेंदो। जुनैद जानी जी माउ जीतू जमाली वटि इन करे पहुती त जीअं हू जुनैद ख़िलाफ़ केस वापसि वठे। जीतू बि वॾपणे जो मुज़ाहिरो कंदे जुनैद जी अमड़ खे अजरक पारायो ऐं खेसि मान ॾिनो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कुछ टाइम पहिरीं सोशल मीडिया ते जानी जुनैद नाले शख़्स मूंखे फेसबुक ते गारियूं ॾिनियूं, मुंहिंजी तज़लील कई, मुंहिंजे ख़िलाफ़ पोस्टूं रखी, तरह तरह जूं ॻाल्हियूं कई ऐं हिन सां गॾोगॾु मुंहिंजी लीडरशिप ऐं मुंहिंजे मुस्लिमनि ते बि हुन घटि वधि ॻाल्हायो। जंहिंजी कंप्लेन मां FIA कई, FIA हुनजे मथां FIR लॉन्च कई ऐं कुझु ॾींहं पहिरियां हू FIA वटि मुंहिंजे केस में बि अरेस्ट थियो। त कल्ह हुनजी अमड़ मूं ॾे लड़ी आई पंहिंजी नियाणियूं वठी। मां सिंध जी रिवायत खे, सिंध जी तहज़ीब खे नज़र ते रखंदे नियाणियुनि खे, अम्मा खे मान इज़त ॾींदे सिंध जी सूखड़ी अजरक जो तोहफ़ो पेश कयो ऐं उन्हनि जी अमड़ अची ग़लती तस्लीम की वाक़ई मुंहिंजे पुट खां ग़लतियूं थियूं आहिनि, उहो ग़लति राह ते हली वियो। मां हिकु माउ जे हिसे सां अची तोखां माफ़ी थी वठां। पोइ मां अमड़ खे मान ॾींदे अमड़ खे मां हर शइ माफ़ कई ऐं अमड़ खे ख़ातिरी कराई त मां तव्हांजो जेके बि केसिस आहिनि मुंहिंजा उन्हनि तां मां विड्रॉ कंदुसि। यादि रहे त सखर जेल में क़ैद जुनैद जानी जे कुझु ॾींहं अॻु नात पढ़ण ऐं क़ौम खां पंहिंजे रवैये ते माफ़ी घुरण वारी वीडियो पिणु वायरल थी हुई।